सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तंहिंजे करे शादी जो मौक़ो ख़ुशियुनि सां जुड़ण जो मौक़ो हूंदो आहे, ग़मी मजबूरी खां जुड़ण जो मौक़ो हूंदो आहे। शादी ख़ुशियुनि सां मिलण जो मौक़ो हूंदो आहे, हिक ॿिए खे सम्झण जो मौक़ो हूंदो आहे। तंहिंजे करे जीवन में शादी खे अहमियत हूंदी आहे। ऐं उहा अहमियत असांखे ॿुधाईंदा, असां जुड़ी करे हलंदासीं, पाण खे ॾिसी करे हलंदासीं, सम्झी करे हलंदासीं, त पोइ असां जॾहिं ॾिसंदासीं असां सभु हिक ॿिए जो ख़्यालु कंदासीं। असां सिर्फ़ु ॿ ॼणा न हूं, पर असां सभु पूरो समाज, पूरो घर परिवार सभु था ॾियनि। जॾहिं गॾिजी करे हलंदासीं त पोइ उहे संस्कार असां ॿारनि में ॾेई सघंदासीं। असां ॿारनि खे गॾु वठी करे हली सघंदासीं, गॾु खणी सघंदासीं। जेकॾहिं असां ॾिसंदासीं असां सिर्फ़ु ॿ ॼणा रहंदासीं त पोइ असां सिर्फ़ु ॿारनि खे कार्टून बणाईंदा आहियूं, बाक़ी कुझु बि न। इन करे जॾहिं खां अलॻि रहणु शुरू कयो आहे, ॿारनि जी हालत असां पोइ त ख़राबु कई आहे। उनजो दिमाग़ी तवाज़ुन हुजे या सुकून हुजे, शांती हुजे, सभु डिस्टर्ब थियणु शुरू थी विया आहिनि। तंहिंजे करे असां सभु पंहिंजो पाण खे वक़्त सां संभालियूं ऐं इन करे शादी खे अहमियत ॾिनी वेंदी आहे। असां सभु जुड़ी करे, मिली करे हलूं, गॾिजी करे हलूं, असां बहितर थी करे हलूं। सच्चे प्यार भरे मौक़े ते पाण सभु गॾु थियूं। हक़ीक़त में इहो गॾिजण जो मौक़ो आहे, इहो मिलण जो मौक़ो आहे, सम्झण जो मौक़ो आहे, सुख ॾियण ऐं सुख वठण जो मौक़ो आहे। ऐं सुख मिलंदो त रहे आहे जॾहिं असां सुख ॾियणु शुरू कंदा। हक़ीक़त में सुख वरबो आहे ई न, सुख ॾिबो आहे। जे असां रोज़ पंहिंजी ज़िंदगी खे ॾिसूं न, ज़िंदगी में रोज़ छा थियो उनजी कोई अहमियत कोन्हे। असां हिकु ॾींहं में छा कयोसीं उनजी अहमियत हूंदी आहे। आम तो सभु घुमंदे फिरंदे जेको बि कोई चङो कमु थींदो आहे, उहे बहितर थींदा, असां पंहिंजो पाण ते ॻणे छॾींदा आहियूं। हक़ीक़त दूर दूर ताईं कुझु कोन्हे हूंदो। सॼे ॾींहं में असां कयोसीं छा, पंहिंजे तरफ़ो केतिरो चङो कयोसीं, छा थियो उनजी कोई अहमियत कोन्हे हूंदी। कयोसीं छा, जेको कयोसीं उहो कमु ईंदो, जेको थियो उहो कंहिं कम जो कोन्हे हूंदो। असां कयोसीं छा। साॻिए नमूने शादी में असां हलियासीं कीअं, असां अॻिते पंहिंजो जीवन कयोसीं कीअं, उन जी अहमियत आहे। छा थियो जी कोई अहमियत हूंदी बि कोन्हे। तंहिंजे करे तवजा असांखे पाण खे ॾियणी हूंदी आहे। जॾहिं असां जेतिरो ख़्यालु कयो आहे एतिरो बहितर हलिया आहिनि, असां बहितर कई, ऐं जिन खे बहितर करिणो आहे उनखे बहितर कयूं, ऐं उन ॿिन्ही खां बहितर करे असां पंहिंजो पाण खे बहितर कंदासीं।